अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। रब फरमायो अलिफ लाम मीम मुखे पंहिंजे महबूब जी रुबूबियत महबूब जी नुबूवत जो ख़त्म कसमा फरमाई मुखे पंहिंजी उलूहियत जो कसमा जिब्रील जी वही जो कसमा ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि। अल्लाह ताला फरमायो दुनिया जा इंसानों ही कुरान मजीद थव जंहिंमें कोई भी शक न थव कोई भी शुबो न थव। तव्हांखे पूरी दुनिया जा किताब मिलंदा तव्हांखे मुख्तलिफ फनन में किताब मिलंदा पूरी दुनिया जे किताबन में शक हुआ लेकिन ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि। ओ दुनिया जा इंसानों इन कुरान मजीद में कोई भी शक न थव। या अल्लाह जॾहिं कुरान मजीद पढ़ंदासीं त छा मिलंदो? फरमाई हुदल लिल मुत्तक़ीन। ओ दुनिया जा इंसानों जॾहिं तव्हां कुरान मजीद पढ़ंदो तव्हांखे हिदायत मिलंदी तव्हां मुत्तकी ऐं परहेज़गार थींदो। या अल्लाह मुत्तकी कहिड़ा या अल्लाह परहेज़गार कहिड़ा? अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। फरमाए मुत्तकी हुए तव परहेज़गार हुए तव जेके हाणे ॾिठे जे मथां ईमान आणींदा अल्लाह के न ॾिठो तॾहिं बि ईमान रसूल के न ॾिठो तॾहिं बि ईमान सहाबा के न ॾिठो तॾहिं बि ईमान आले बैत के न ॾिठो तॾहिं बि ईमान जन्नत के न ॾिठो तॾहिं बि ईमान जहन्नम के न ॾिठो तॾहिं बि ईमान मुनकर ऐं नकीर के न ॾिठो तॾहिं बि ईमान। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। रब फरमायो मुत्तकी हुए जेके अणॾिठे अल्लाह जे मथां ईमान आणींदा आहिनि। असांजो अणॾिठे अल्लाह ते ईमान आहे। सभु चओ त असांजो अणॾिठे अल्लाह ते। अॼु के दौर जो माजी फ़कीर पियो चवे त अणॾिठे अल्लाह खे मां नथो मञा ख़ुदा जी ख़ल्क़ल बाए खे मां नथो मञा। अड़े ज़ालिम तू अणॾिठे अबे खे मञो तू अम्मा जे पेट मां निकिते तोखे कंहिं ॿुधायो तू अबे जे लुत्फ़े मां पैदा थी तोखे कंहिं ॿुधायो अबे जे मथां ईमान आंदी ही सारो जान ही ज़मीन ज़मान मकीन मकान सिज चंड सितारा तोखे ॿुधाईंदा त कुल हुवल्लाहु अहद रब जी ज़ात वहदहु ला शरीक लहू। अल्लाह जी ज़ात आहे। सब चओ त अल्लाह आहे। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। रब फरमायो मुत्तकी हुए जेके अणॾिठे अल्लाह जे मथां ईमान आणनि। हिकिड़ो किस्सो ॿुधायां। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि उन जे ज़माने में हिकिड़ो दर हुआ उन्हीं दारे भी साॻी ॻाल्हि कई
दर पे चवे त अल्लाह छजो ही जान पाण पियो हले मुनाज़रो तय थी वियो दरिया जे पार मुनाज़रो थी वियो ब टाइम रखियो वियो 3 थी विया 4 थी विया 5 थी विया 6 थी विया लेकिन इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह न आयो इमाम साहब जे न पहुतो त हज़ारे माण्हू वेठा परेशान थी विया त अलाए छाजे करे इमाम साहब न आयो हलंदे हलंदे जेड़ी महिल सिज लहण जे करीब आ त इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जी पहुतो उन दरे पुछा कई इमाम दे अलवाल तू देर छो कई इमाम साहब फरमायो अजीब गाल मां ॾिठी केड़ी जे मां ॾिठुम त वणो पाणी भॼी पियो समझो था कोन था समझो उहे हथ मथे करन जेके नथा समझन ख्याल सां वेठा हो इमाम साहब फरमायो त पाणी वण भॼी पियो ऐं पाणी उन जा तख्ता ठही विया वरी पाणी बेड़ी ठही वई बेड़ी ठहण खां बाद बेड़ी पाणी सुरी आई सिधो अची करे मूं वटि पहुती बेड़ी पाणी हली करे मूंखे मंज़िल ते पहुचाई त हुन दरे चयो मुला एॾो कूड़ पाण वण कीअं भॼी पियो पाणी बेड़ी तो वटि कीअं हली आई बग़ैर मल्ला जे बेड़ी कीअं हली सघे थी इमाम साहब नारो हणी करे चयो जे कॾहिं हिकिड़ी बेड़ी बग़ैर मल्ला जे नथी हली सघे त सारो जहान भी बग़ैर अल्लाह जे नथो हली सघे समझो सुभान अल्लाह जेकॾहिं हिकिड़ी बेड़ी बग़ैर पाणी जे नथी हली सघे त ही सारो जहान भी बग़ैर अल्लाह जे नथो हली सघे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर अल्लज़ी खलक़ सबा समावातिन तिबाका मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत हल तरा मिल फुतूर सुन्नर जेल बसर करलतैनी अलकलब इलैकल बसर खासिया वहुवा गसीर रब फरमायो सत आसमान बग़ैर थंबे थोड़ी जे बिहण वारी ज़ात मुंहिंजी आ हिकु दफ़ो नज़र कर ॿ दफ़ा नज़र कर 10 दफ़ा नज़र कर 1000 बार नज़र कर हल तरा बिन फुतूर रब फरमायो नी आसमान में कोई भी फुतूर कोई भी गलती नजर नहीं दी तब चौकुल हुवल्लाहु अहद मबूद भी अल्लाह बस आखिरी लफ्ज़ बाबा दे बुलंद चो हथ फिजा में बुलंद करे चो मबूद भी अल्लाह मुश्किल कुशा भी अल्लाह हाजत रवा भी अल्लाह सजदे जे लायक भी अल्लाह इज्जतुन जो मालिक अल्लाह जिल्लतुन जो मालिक अल्लाह मौत जो मालिक अल्लाह हयाती जो मालिक अल्लाह रुकू जे लायक अल्लाह जमीन जो खालिक अल्लाह आसमान जो खालिक अल्लाह सिज जो खालिक अल्लाह चंद्र जो खालिक अल्लाह सरे जहान जो मालिक अकेलो अल्लाह तौहीद की अमानत सीनों में है हमारे तौहीद की अमानत सीनों में है हमारे आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा बातिल से दबने वाले ए आसमान नहीं हम बातिल से दबने वाले ए आसमान नहीं हम तू सदबार कर चुका है इम्तिहान हमारा अल्लाह ताला मुझे अल्फाज कबूल मंजूर फरमाए हज़रत मौलाना कारी अब्दुल समद साहब ऐं जुमला जमात जेको प्रोग्राम रखियो अल्लाह ताला उन्हनि जे प्रोग्राम खे पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।